जुड़े वेझो ॻोठाणनि पारां स्कूल में उस्ताद मुक़रर न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ जान मोहम्मद खोसो जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जे शागिर्दनि ऐं रहवासियुनि उमर खोसो, अलिया बचायो, हादी बख्श ऐं ॿियनि ॿुधायो त स्कूल जो उस्ताद 3 वरियनि खां ड्यूटीअ तां गैरहाज़िर आहे, जेको घर वेठे पघार खणे पियो। हुननि चयो त उस्ताद न अचण सबबि स्कूल में पढ़ंदड़ 170 ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। असांजे स्कूल GPS जान मोहम्मद खोसो जो मास्तर 2 सालनि खां जेको सो भॻल आहे ऐं स्कूल जे SMS जा जेके पैसा आहिनि उहे हर साल कढरायो खायो थो वञे। स्कूल जो सॼो रिकॉर्ड जेको आहे सो चोरी करे वियो आहे। असांजे स्कूल में टोटल 170 ॿार पढ़नि था। आसे पासे जे ॻोठनि मां टोटल ॿार अची ऐं सुबुह जो अचनि था, 10-11 बजे वरी जेको सो वापसि वञो था हलनि ऐं उन्हनि जी तालीम जेका आहे सा बर्बाद थी वई आहे। ॻोठाणनि चयो त तालीम खाते जे अमलदारनि खे केतिरा ई भेरा दान ॾिनी वई, पर कंहिं जे कन ते जूं न चुरी। तालीमी इदारनि खे असां बार जेको आहे तो चयो आहे त असांखे उस्ताद ॾिनो वञे। उन्हनि अहिड़ो उस्ताद ॾिनो आहे जेको 2 सालनि खां वठी अचे ई कोन थो। हर तालीम खाते वारनि खे चयोसीं, बायोमेट्रिक वारनि खे चयोसीं, कई दफ़ा जेको आहे सो सिर्फ़ु हाज़िरी ॾींदा ऐं ॿारनि जा फ़ोटू कढे वञनि था हलिया। बाक़ी को बि जेको आहे सो एहतिजाज को बि, उन जे करे असां एहतिजाज करे रहिया आहियूं ऐं आला तालीम खाते वारनि खे करूं था, इल्तिजा करूं था त महिरबानी करे असांखे को सुठो उस्ताद ॾिनो वञे। अॻवाननि मुताबिक़ त स्कूल में उस्ताद मुक़रर करे ॿारनि जी तालीम तबाह थियण खां बचाई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk